बुलेटिन जी बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। अरशद नदीम क़ौम जो हीरो आहे। सैयद मुराद अली शाह जो ये चवणु आहे। अरशद नदीम गोल्ड मेडल हासिल करे पाकिस्तान जो नालो रोशन कयो। वॾो वज़ीर अरशद नदीम जो वज़ीर आला हाउस पहुचण ते पाण इस्तक़बाल कयो। वॾो वज़ीर काबीना इजलास में वक़फ़ो करे अरशद नदीम सां मिलियो। इजलास में सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण नासिर शाह ऐं ॿिया मौजूद हुआ। वॾे वज़ीर चयो त असांजी आबादी 24 करोड़ आहे। मुल्क में 24 गोल्ड मेडल हुअण घुरिजनि। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल खजाना ओलंपिक चैंपियन अरशद नजीम वजीर आला हाउस पहुतो। वजीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, सीनियर सूबाई वजीर शर्जील इनाम मेमण ऐं सिंध काबीना जा जेके वज़ीर आया उन्हनि अरशद नदीम जो इस्तक़बाल कयो। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह अरशद नदीम के वज़ीर आला हाउस अचण ते खेसि दिलि जे गहराइनि सां शुक्रियो अदा कयो। वज़ीर आला सिंध जो चवणु आहे त अरशद नदीम जेको आहे उहो असांजे लाइ क़ाबिले फ़ख्र आहे। वॾे वज़ीर इहो बि चयो आहे त अरशद शरीफ़ जहिड़ा जेके रांदीगर आहिनि उहे सिंध में बि पैदा थियणु घुरिजनि। वॾे वज़ीर ऐं जेके सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण हुन सां गॾोगॾु नासिर शाह ऐं ॿिया जेको रांदियुनि जो सूबाई वज़ीर आहे उन बि अरशद नज़ीम बाबति इहो चयो आहे त वॾे वज़ीर जो जेको ठीक है आमिर, अवां जी मेहरबानी अपडेट करण जे लाइ।